मामा बाबा जो कातिल ना आया मां बाबा जो कातिल। हाँ भला पंहिंजे पीउ खे कीअं मारींदुसि? अम्मा मां मूंखे तूं पाण खां परे न कर। मां तुंहिंजो पुटु आहियां, तुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहियां। मूंखे माफ़ कर। मां मञा थो तूं मूंखां ख़ता थी हुस्ना जी, पर मां हुन ख़ता जी सज़ा भोगण लाइ तयारु आहियां। अब्बा मूंखे माफ़ कर अब्बा, मूंखे पाण खां जुदा न कर, न त मां मरी वेंदुसि। इंसान खां ख़ता थींदी आहे, मूंखां ख़ता थी आहे। मूंखे माफ़ कर अब्बा, मूंखे माफ़ कर। अम्मा मूं ते रहम कर। मेरी पत्थर दिल न थी अम्मा, न थी। अम्मा आदम खे माफ़ी मिली त पोइ छा के माफ़ी न मिलंदी? छा हिकु मां पंहिंजे पुट खे हिकु ख़ता जी माफ़ी न ॾींदी? ॾाॾा हिनखे चओ त हिन जी ख़ता, हिन जो कसूर माफ़ करण जहिड़ो न आहे। माफ़ कीअं न कंदी मुंहिंजी जीजल मां? मुंहिंजे हिन कूड़े ड्रामे ते तूं अंदर में टुटी त पई हूंदी आहीं। मां थोरो तुंहिंजे अॻियां छा रुनो आहियां त तूं पत्थर मां पाणी थी वई आहीं। अञा मां छा कयां? पोइ तूं मूंखे माफ़ कीअं न कंदी आहीं? अञा जेकॾहिं थोरो सतायो मां न त दम धणी हवाले करे छॾींदी आहीं, पर मां नथो चाहियां त तूं तकड़ में ईअं मरी वञी। तूं या ज़मीन जायदाद मिल्कियत या पग पंहिंजे हथनि सां माण्हुनि जे साम्हूं मूंखे पारा। जीजा माफ़ीअ वारो अमल त अल्लाह साईं खे बि पसंदि आहे। अम्मा तेसिताईं मां हितां न वेंदुसि जेसिताईं तूं मूंखे माफ़ न कंदी। माफ़ी वठण चाहींदो न? माफ़ी वठण चाहींदो न? हा मां माफ़ी वठण त आयो मां। त पोइ वञी हाकिम खान जी क़बर खां माफ़ी वठ। जेकॾहिं हुन उथी अचे तोखे माफ़ कयो न त पोइ मां बि तोखे माफ़ कंदसि। जीजा अम्मा भला इहो कीअं थो थी सघे त बाबा क़बर मां उथी मूंखे माफ़ी ॾिए? न मां न, इहो नामुमकिन आहे। त पोइ मुंहिंजो माफ़ करण बि तुंहिंजे लाइ नामुमकिन आहे। वञ हलियो हितां, बंदि आहिनि तुंहिंजे लाइ मुंहिंजे दिल जा दरवाज़ा। जीजा असां सभु रब जा खलकियल बंदा आहियूं। इस्तग़फ़ार ॾिठो वञे त असां सभु गुनाहगार आहियूं। ॾिठो वञे त पंहिंजे पैदा करण वारे जा बि नाफ़रमान बणिजी चुका आहियूं। महाज़ल्लाह जॾहिं गुनाहगार बंदो पंहिंजे रब खां माफ़ी घुरण चाहे थो त हू वाहिदुल क़हार पंहिंजे बंदे खे माफ़ी घुरण ते माफ़ करे छॾे थो। तूं बि त जीजा हिकु माउ आहीं, माफ़ करे छॾ पंहिंजे पुट खे। ॾाढा जुड़ियल मां त हिकिड़ी माउ आहियां न, पर मुंहिंजो रब त 70 माउनि खां वधीक तो प्यार करे इंसान सां। वो रब हिनखे माफ़ करे सघे थो, पर मां कीअं हिनखे माफ़ कयां? हिन त मुंहिंजो वर उजाड़ियो आहे, मुंहिंजी हंज उजाड़ी अथई। छा ही शख्स मूंखे सभु कुझु वापसि करे सघे थो त पोइ मां बि हिनखे माफ़ करे सघां थी? ही ख़ुदा नाहे, ख़ुदा जो बंदो आहे। इहो सभु रब ई ॾेई सघे थो जंहिंजे हथ में सभु कुझु आहे। पर ही तोखां माफ़ी घुरी हंज भरण आयो आहे, माफ़ करीसि जीजा। ठीकु आहे, त पोइ के शर्त मुंहिंजा बि आहिनि। शर्त? जीजा ही वरी शर्त विच में काॾां अची विया? तुंहिंजो शर्त मां ॼाणियां थो।
तू मुंहिंजी कामड़ी सां शादी कराइण थी चाहीं न? मां मिल्कियत ऐं पग हासिल करण लाइ इहो ज़हर जो ढुक भरण लाइ तयारु आहियां। मां कामड़ी सां शादी कंदुसि। ॾाॾा, हिन खां पुछ त माफ़ी वठण लाइ मुंहिंजो शर्त क़बूल कंदो? जी अम्मा साईं, मूंखे इहो शर्त क़बूल आहे। त पोइ कामोरीअ सां शादी तोखे करणी पवंदी। कंदे शादी कामोरीअ सां? करणी पवंदी तोखे शादी कामोरीअ सां। शर्त ॿुधायो, नंढे रहे सघे। ॾाॾा, इन जे लाइ वारिस खे सुभाणे अचिणो पवंदो। हाली मुंहिंजी तबियत ठीकु न आहे। किरण ख़बर पई आहे त जूसे वारा कुछ हथियार